फैज़गंज रिपोर्ट ज़हीर ख़ास के लिए यूसी बंगू बेहण ते ज़मनी इलेक्शन जूं सरगर्मियूं शुरू नामज़दगी फार्म वसूल करण जी पहिरें ॾींहुं वाइस चेयरमैन लाइ उम्मीदवारनि नामज़दगी फार्म आरओ ऑफिस मां वसूल कया। रिपोर्ट करे रहियो आहे ज़हीर ख़ास के लिए। जी ज़हीर, छा तफ़सील आहिनि? जी फैज़गंज यूसी भंगू भिण ते ज़मीनी इलेक्शन जो सरगर्मी शुरू। नामज़दगी फार्म वसूल करण जे पहिरें ॾींहुं वाइस चेयरमैन लाइ 3 उम्मीदवार नामज़दगी फार्म आरओ ऑफिस फैज़गंज मां वसूल किया। वाइस चेयरमैन ते थींदड़ नंढी इलेक्शन लाइ पीपल्स पार्टी, फंक्शन लीग ऐं ॿियनि पार्टियुनि जा माण्हू सरगर्म थी विया आहिनि। उन सिलसिले में आरओ ऑफिस फैज़गंज राफ़िया न्याज़ ॼामड़ो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त बाय इलेक्शन के हवाले से असांखे नॉमिनेट कयो वियो आहे बीइंग रिटर्निंग ऑफिसर। सो असांजी भरपूर कोशिश आहे त असां पंहिंजा जेके बि माना कम सर अंजाम ॾियूं ऐं तमामु सुठे तरीक़े सां ऐं उनखे पाए तकमील कंदासीं इंशाल्लाह। त जीअं त पब्लिक नोटिस असां जारी कयोसीं 2 अप्रैल ते ऐं उनखां पोइ नॉमिनेशन फॉर्म इशू कया आहिनि, जिन मां असांखां 3 जेके आहिनि नॉमिनेशन फॉर्म वरिता विया आहिनि ऐं नॉमिनेशन फॉर्म वठण जी जेका 6 खां 8 तारीख़ ताईं आहे, उनखां पोइ स्क्रूटिनी थींदी ऐं उनखां पोइ वरी असां मतिलबु इलेक्शन कराई वेंदी, जंहिंमें 17 मई असांखे डेट अनाउंस कई वई आहे। उन सिलसिले में इंशाल्लाह असां कोशिशि कंदासीं त फेयर इलेक्शन करायूं। जी अवां आरओ जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंजो चवणु हो त असां इलेक्शन सफ़ा नमूने सां कराईंदासीं। कैमरामैन राशिद लासारी सां गॾु ज़हीर ख़ास के लिए फैज़गंज।